بسم اللہ الرحمن الرحیم. پروگرام عشق مصطفیٰ صلی اللہ علیہ وآلہ وسلم. ماں جو میزبان عبدالمؤمن میمار. عشق مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم جے روح پرور عنوان ساں اساں پانجے روح کے تازگی بخشی رہا آیوں. اسرندڑ ڄمار جے نوجوانن کے اساں موقع فراہم کیوں تھا تو ہو عشق مصطفیٰ جے میدان میں پانجو پان ملائے ऐं انسانیت ते ॾाढो हिकु अहिड़ो ख़ूबसूरत मंज़र आणनि था जंहिंसां असांजे हर नस्ल में इश्क़ मुस्तफ़ा जी जलवागरी थींदी ऐं इश्क़ मुस्तफ़ा जी हीअ जेका पोख आहे यकीनन असां सॼी उम्मत जे लाइ पूरी इंसानियत जे लाइ सिंध वासियुनि जे लाइ सदक़े जारिया जो बाइस भी आहे ऐं ईमान अफ़रोज़ीअ जो बाइस भी आहे. गॾोगॾु असांजे अक़ीदनि जे मज़बूतीअ जो हिकिड़ो बहितरीनु उनवान भी आहे. असांजी महिमान शख़्सियत अॼु असांजो उसरंदड़ नौजवान जनाब मोहम्मद तलहा क़ादरी साहब. असां खेनि भलीकार चऊं था. मोहम्मद तलहा क़ादरी साहब तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में तव्हांजो तारुफ़ आलमाना भी आहे ऐं तव्हांजो तारुफ़ कारी क़ुरान भी आहे ऐं तव्हांजो तारुफ़ नात ख़वानीअ जे सिलसिले में बि सिंध में हींअर पंहिंजा जलवा ॾेखारे पियो. असांजी दुआ आहे त तव्हांखे अलाह साईं वीरों वधाईंदो ऐं हिन ख़ूबसूरत सिलसिले सां तव्हां निभाईंदा ईंदव. मां चाहींदुसि त असां पंहिंजे हिन प्रोग्राम जो आगाज़ तव्हांजे तिलावत शरीफ जे समाअतुनि सां कयूं. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد
منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون ولتكملوا العدة ولتكبروا الله ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ماشاء اللہ.
मोहम्मद तलहा कादरी साहब जेका तिलावत फरमाई उन जो मफ़हूम आहे त रमज़ान जे महीने में अल्लाह साईं क़ुरान नाज़िल फरमायो आहे। जेको माण्हू जहिड़ो आहे उन जी ज़िंदगीअ में रमज़ान शरीफ़ अचे थो त उन ते फ़र्ज़ु आहे त उहो रोज़ा रखे। का मजबूरी आहे, को अहिड़ो तबई उज़ुर आहे त पोइ अल्लाह साईं रिआयत ॾिनी आहे त मुंहिंजो ही फ़र्ज़ु तव्हां ॿियनि महीननि में क़ज़ा जे तौर अदा करे सघो था। ऐं अल्लाह साईं वाज़े थो फ़रमाए त मूं तव्हांजे मथां जेके रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि जेके तव्हां नथा रखी सघो उन्हनि जी क़ज़ा ॿियनि महीननि में कयो था त अल्लाह साईं तव्हां सां आसानीअ जो इरादो थो फ़रमाए, ॾुखियाईअ जो इरादो नथो फ़रमाए। सूरतुल इख़लास तौहीद जी सूरत आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तवसुत सां परवरदिगार आलम कल जग में ऐलान थो फ़रमाए त मुंहिंजा महबूब तव्हां ऐलान फ़रमायो त अल्लाह अकेलो आहे, हू बेनियाज़ आहे, हुन न कंहिंखे ॼणियो आहे ऐं न ई वरी हुन मां को ॼाओ आहे ऐं न ई वरी उन वांगुरु या उन जहिड़ी का हस्ती या को वजूद काइनात में मौजूदु आहे या मौजूदु थी सघे थो या को मौजूदु थींदो या नामुमकिन ॻाल्हि आहे। अल्लाह साईं जी बेनियाज़ी इंसाननि जे लाइ हिकु तमामु वॾो सबक़ु आहे त जेको शख़्स अल्लाह साईं जे फ़र्मा बरदारी जे रस्ते ते न हलंदो अल्लाह साईं जी कुदरत में काई बि कमी न आहे अचणी। इंसान जेको अल्लाह साईं जी फ़र्मा बरदारी करे थो त इहो अल्लाह साईं जो बंदे ते एहसान आहे ऐं उहो इंसान पंहिंजी ज़िंदगी पुरसकून तरीक़े सां गुज़ारे थो, रूहानी राहत बि हासिलु करे थो, ज़ाहिरी ज़िंदगीअ जो लुत्फ़ बि हासिलु करे थो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त अल्लाह साईं जी बेनियाज़ीअ खां इंसान बेनियाज़ नथो थी सघे। अल्लाह साईं जी बेनियाज़ी इंसान जे लाइ सरमायो आहे। तंहिंजे करे इंसान अल्लाह साईं जे अहकामात खां बेनियाज़ थी कन लाटार करे त इहो माण्हूअ जो तमामु वॾो नुक़सानु आहे। जंहिं ख़ालिक़ मख़लूक़ खे ख़लकियो आहे, इंसान खे एॾो वॾो रुतबो अता फ़रमायो अथईं जो हुनखे हुन पंहिंजो ख़लीफ़ो ऐं नाइब सॼियो आहे त इन खां वधीक ॿियो को बि इनाम, को बि एहसान, का बि अता कंहिं बि मख़लूक़ जे लाइ सोचे बि नथी सघिजे। त उन परवरदिगार जो को हेसी जेसी मञिजे, कंहिं क़बर ते वञी धिका खाइजनि, कंहिं अलम जे आॾो या झंडे जे आॾो माण्हू पंहिंजी सिर निमाए ऐं पंहिंजी हैसियत खे हेच करे छॾे, या कंहिं जहिड़े पीर या फ़क़ीर, जो पीर या फ़क़ीर त न चइबा जेके माण्हुनि खे पंहिंजे आॾो झुकाइनि था, उहे तागूत ऐं सरकश चइबा जेके अल्लाह साईं जे वहदानियत में पंहिंजो पाण खे दख़ल ॾियण जी हिकु ग़लीज़ तरीन जुरत करे विझनि था ऐं उहे पोइ बर्बाद थी था वञनि, पाण बि ऐं जेके उन्हनि जे आॾो झुकनि था उहे बि। वहदानियत जो ही तसवुरु इंसान जे लाइ जियापे जो एॾो वॾो उहिञाण आहे जो जेकॾहिं उहो वहदानियत खे पंहिंजी ज़िंदगीअ मां कढी छॾींदो त पोइ उन में न ख़ुददारी रहंदी ऐं पोइ न उन में माण्हुनि खां बेनियाज़ी रहंदी। पोइ उहो शख़्स अलाह जे दर खे जॾहिं छॾींदो त अलाए केतिरा दर उन जे साम्हूं खुलिया पिया हूंदा जिते हू धिका खाईंदो ऐं ज़िलतूं माणींदो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे पियो बर्बादु कंदो। इहो इन्हनि आयतुनि जो मफ़हूम आहे। असां नंढड़ी साई वठंदासीं, उन खां पोइ नात शरीफ़ जो सिलसिलो शुरू कंदासीं। नंढड़ी साईअ जे इंतज़ार जी ज़हमत ॾियूं था असां तव्हांखे वरी मिलण जे लाइ।
भली कार नाज़रीन, पहिरें वक़फ़े में असां तिलावत जे समात जी सआदत हासिल कईसीं, उन जे मफ़हूम सां हिक ॿिए खे ओर ॾिनीसीं। हींअर असांजा महिमान नौजवान मोहम्मद तलहा कादरी साहब, कीअं तव्हांखे शौक़ु जाॻियो जो तव्हां नात शरीफ़ जे गायकीअ जे मैदान में क़दम रखियो? असल में मां नंढो हुयुसि त मूंखे माना वालिद साहब नातूं सेखारींदो हुयो, त मां नंढे लाखूं वठी नातूं पढ़ंदो आयुसि। ऐं असांजो घरानो माशाअल्लाह इस्लामी बि आहे, त माना सभई नातूं पढ़ंदा हुया, त मां बि नातूं पढ़ंदो आयुसि, त पोइ अची वियो नात। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अनवारात सां असां सिंध खे, धरतीअ जे ॻोल्हे खे, जिते जिते असांजूं ही समाअतुनि सां टकराइजनि पियूं, नातूं ऐं हमद ऐं क़ुर पाक जूं आयतूं तिलावत जी सूरत में, असां सभु सआदतमंद थी रहिया आहियूं। मोहम्मद तलहा कादरी साहब असां सां मौजूदु आहिनि, असां खां उन हिकिड़ी नात शरीफ़ ॿुधंदासीं। खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मक़ामे मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। सदा करना मेरे बस में थी, मैंने तो सदा कर दी। सदा करना मेरे बस में थी, मैंने तो सदा कर दी। वो क्या देंगे मैं क्या लूँगा, वो क्या देंगे मैं क्या लूँगा। सखी जाने गदा जाने, खुदा की अज़मतें क्या हैं, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मक़ामे मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है। कहा जिब्रील ने सिदरा तलक मेरी रसाई है। कितनी मंज़िलें आगे, कितनी मंज़िलें आगे। नबी जाने खुदा जाने, खुदा की अज़मतें क्या हैं, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मक़ामे मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। खुदा की अज़मतें क्या हैं, मोहम्मद मुस्तफ़ा जाने। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान अक़दस में पेश कयल सलामी पेश कई वेंदी आहे जुमे जी नमाज़ खां पोइ।
ॾाढी हिकिड़ी उन्हनि जी ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं आला दर्जे जी अक़ीदत आहे। असां चाहींदासीं त तव्हां असांखे उहे सलामीअ जा ॿोल बि ॿुधायो। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जिसकी तस्कीर से रोते हुए हंस पड़े, जिसकी तस्कीर से रोते हुए हंस पड़े, उस तबस्सुम की आदत पैदा लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। किसको देखा ये मूसा से पूछे कोई, किसको देखा ये मूसा से पूछे कोई, आँख वालों की हिम्मत पैदा लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफरोज़ साथ पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। वो हमारे नबी, हम उनके उम्मती, वो हमारे नबी, हम उनके उम्मती, उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। काश महशर में जब उनकी आमद हो, काश महशर में जब उनकी आमद हो, भेजे सब उनकी शौकत पे लाखों सलाम। तो मुझसे खिदमत के कुदसी कहे हर रज़ा, मुझसे खिदमत के कुदसी कहे हर रज़ा, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। इंशाअल्लाह
मुस्तफ़ा जान रहमत पे लाखों सलाम, शम्ए बज़्म हिदायत पे लाखों सलाम। ये सलामियों, ये रहमतूं, ये सलातूं हिन मुक़द्दस हस्तीअ ते जंहिं बि साणनि इश्क जो पेच पातो आहे उन मोकिलियूं आहिनि ऐं इहा परवरदिगार आलम जी हर उन पंहिंजे बाने ते ख़ासि इनायत आहे जंहिंखे इहे सआदतूं नसीब फ़रमाए थो। ऐं इन्हनि सआदतुनि सां असां जॾहिं सरशार थियूं था त असांखे ज़िंदगीअ में जेके नक्श नज़र अचनि था उन्हनि सभिनी नक्शनि में मिसाली इंसाननि जेका ज़िंदगी गुज़ारी आहे उन्हनि में अज़ीम तरीन मिसाल पैगम्बर सगोरनि जा आहिनि। पैगम्बर सगोरा बतदरीज जेके मरहलेवार धरतीअ ते तशरीफ़ फ़रमा थिया, इहा अलाह साईं जी इंसाननि सां मुहबत जी हिकु उहा तक़ाज़ा हुई जंहिंमें परवरदिगार आलम पंहिंजनि बंदनि खे पाण ताईं पहुचाइण जे लाइ रस्ता ठाहे ॾिना, दग सवां करे ॾिना। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम धरतीअ ते तशरीफ़ फ़रमा थिया, उन्हनि दीन हनीफ़ियत जो जेको बुनियादु रखियो ऐं इन्नी वजहत वजहिय लिल्लज़ी फ़तर समावात वल अर्ज़ हनीफ़ा वमा अना मिनल मुशरिकीन जे लफ़्ज़नि में जेको हुननि तौहीद जो स्लोगन पेश कयो, उहे उन्हनि जा लफ़्ज़ परवरदिगार आलम क़ुरान पाक जे दफ़्तरनि में आयतुनि जे सूरत में ताब अबद महफ़ूज़ करे छॾिया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौर जेको हुयो मज़ाहिर फ़ितरत परस्तीअ जो हुयो, सितारनि जी पूॼा, चंड जी पूॼा, सिज जी पूॼा या जेके बि अजगर जहिड़ा जिस्म उभ में नज़र अचनि उन्हनि जे आॾो सिर झुकाए बीह रहणु। त इंसान जेको बुलंदनि ते वञणु घुरिजे उन पंहिंजो पाण खे पस्तियुनि में किराए छॾियो। जॾहिं पस्तियुनि में इंसानियत लुढ़ंदी वेंदी हुई त अलाह साईं जो को नबी अची उन्हनि जी दस्तगीरी कंदो हो अलाह जे अमर सां ऐं उन्हनि खे पस्तियुनि मां कढी बुलंदनि ते वठी वेंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम दीन हनीफ़ियत जो जॾहिं बुनियादु रखनि था त पाण दुआ था फ़रमाइनि त परवरदिगार आलम मुंहिंजे नस्ल मां, मुंहिंजे तुख़्म मां हिकु अहिड़ी हस्ती धरतीअ ते इरसाल फ़रमाइजां जेका नबूअत जे ख़ातम हुजण जो एज़ाज़ माणे। ऐं पोइ उन हस्तीअ जे मुतअलिक़ अलाह साईं फ़रमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहुम बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही। त दीन जेके बि धरतीअ ते अची चुका हुआ सभिनी जो निचोड़ इस्लामी हुयो। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं तशरीफ़ फ़रमा थिया, हुवल्लज़ी बअस फ़िल उम्मियीन रसूलन यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। उहो रसूल जेको आयो जंहिंखे अल्लाह साईं ख़ातमुल अंबिया जो आला लक़ब अता फ़रमायो ऐं उन्हनि पंहिंजे पैगाम जे ज़रिए असांखे जेके ज़िंदगीअ ते नक्श ठाहे ॾिना, जंहिंखे असां सीरत तय्यबा था चऊं, जेके क़ुरान हकीम उसवा हसना थो चवे, उन्हनि में असांजे लाइ ज़िंदगीअ जो जा ॾीआ टिमकंदड़ असांखे नज़र था अचनि अहादीस किराम जी सूरत में, आयात सगोरनि जी सूरत में। जॾहिं असां उन्हनि मां रोशनी हासिलु कयूं था त असांखे इश्क़ मुस्तफ़ा सां पंहिंजे सीने खे सरशार थियण जो मौक़ो मिले थो ऐं असां ज़िंदगीअ जूं तमामु वॾियूं सआदतूं हासिलु करे था वठूं। शल इहे सआदतूं पूरी इंसानियत खे पलाए पवनि। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।